सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थियो उहो मौक़ो हक़ीक़त में असां सभिनी खे पंहिंजी अकुल बुद्धि समझ उहो सभु यादि ॾियारे थो ऐं उन सां गॾु सिर्फ़ु यादि ॾियारे थो जेका असांजी ॿुधी आहे असां उन थोरो पंहिंजे अमल में आहे जेको असांखे ज्ञान ॼाण समझ आहे असां उनखे थोरो अमल में आहे जंहिं चीज़ खे असां ग़लति सम्झूं था सिर्फ़ु असां उनखे थोरो अमल में आणू ग़लति करूं न जंहिं चीज़ खे असां चङो सम्झूं था सिर्फ़ु असां थोरो उन ते अमल में आणू चङाई कयूं बसि बाक़ी पंहिंजो पाण सभु सही थी वेंदो ऐं उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं नज़र पंहिंजो पाण ते रखंदासीं नज़र न रखंदासीं ग़लति फ़हमी में पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदासीं ॿियनि खे ॾिसंदा रहंदासीं उहो फ़ैसिलो असांखे पाण खे करिणो पवंदो थोरो वक़्तु वेही सुबुह शाम नेम ध्यानु पाण खे करिणो पवंदो पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो जीअं असां हर रोज़ु पाण खे ॾिसंदासीं मालिक सां जुड़ंदासीं उहो सभु कुझु जुड़णु शुरू थी वेंदो बणजणु शुरू थी वेंदो असां जुड़ंदे जुड़ंदे संसार सां बि जुड़ंदासीं पाण सां बि जुड़ंदासीं ऐं वधंदे वधंदे मालिक सां जुड़ी करे पंहिंजे जीवन खे पाईंदासीं पंहिंजी ऊचाइनि खे पाईंदासीं।